फर्क ही आ अली जे मंजण वारा पानी बंद न कंदा आहिनि, अली जे दुश्मननि खे मंजण वारा। आहे को पंजाब जो आलिम जेको ॻाल्हाए त इहो कमु न कयो। शरई तौर ते इहो हराम न आहे, बल्कि इहो फसाद फिल अर्ज़ जे ज़ुमरे में थो अचे। ऐं मां पूरो कालम कराची वारनि खे लिखी ऐं पूरे सहाफ़िन खे BBC वारा ईद खां बाद मुंहिंजो इंटरव्यू था हिन ते कनि। मां क़ुर ऐं सुन्नत मां साबित कंदुसि त दरिया मां कतिरो थोरो पाणी बि सिंधियुनि जी इजाज़त खां खणण सां मां 2007 में बि फतवा जारी कई त पंजाब वारनि जो न वुज़ू थींदो न गुस्ल थींदो। भली उन में शिया छो न हुजनि, छो भली उन में कहिड़े बि मज़हब वारा। पाणी असांजी मिल्कियत आहे, चवनि था पाणी सिंधियुनि जी कीअं मिल्कियत आहे? चएसि 1945 में पाकिस्तान न ठहियो, पंजाब हुयो, अंग्रेज़नि खे चयो हुई पाणी ते मां कैनाल ठाहियां, गवर्नमेंट अंग्रेज़नि जी हुई। सिंधु दरिया ते मेरी अख करण हुयो काफ़र, पर चए पियो ही पाणी हिननि जो। लेकिन असां अली जा मुरीद आहियूं। जंग सिफ़ीन में तो जे मुर्शिद कब्ज़ो कयो हो फुरात, सदाई बदमाश पानी ते नजर विझंदो, मज़लूमनि जो पानी बंद कंदो। अली अब्बास खे चयो अब्बास, उन वक़्तु मुंहिंजे गाज़ी मौला जी उमिरि 12 साल, 12 सालनि जे जवान पुट खे खणी चए थो अब्बास कब्ज़ो पटराए ॾींदे। छो? जेकॾहिं अॼु मां कब्ज़ो न पटरायो त सुभाणे इहा मिसाल क़ाइमु रहिजी वेंदी त का पाणी ते जेको कब्ज़ो कंदा आहिनि उहे छॾा केरु ॼमण ॼाओ ई कोन्हे छॾाइण वारो। मां अली वारनि जे लाइ मिसाल हुजे, जेके अब्बास जा अलम खणी निकिरनि त अब्बास जा दुश्मननि बि सम्झनि त हाणे उहे निकिता आहिनि जिन खे पाणी तां कब्ज़ो। उम्मुल बनीन जे लाल ॾिसी करे बाबे खे छा चयो, बाबा सिर्फ़ कब्ज़ो छॾाया या फुरात खे